अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजी सोशल मीडिया ते या पूरी सिंध में हिकिड़ो मसइलो हले पियो त सारियुनि जे फसल में जेको खस जो मसइलो आहे इहो छो थो अचे। ॾिसो, इन जो सभिनी खां वॾे में वॾो सबबु जेको आहे उहो टेम्परेचर आहे। टेम्परेचर जो वधी वञणु, घटि थियण बि न, टेम्परेचर जो वधी वञणु इहो वॾे में वॾे सबबु आहे। हाणे ॾिसो, असांजा जेके सारी जा बेल्ट आहिनि, मिसाल सारी जिते असांजी वधि में वधि पोखी थी वञे, इहो अपर सिंध में थी विया, लाड़काणो, जेकाबाद, कंदकोट, शिकारपुर, दादू, सखर, इन साइड खां मथे मथे इते ॾिसो तव्हां टेम्परेचर तमामु ज़्यादा हाई आहे। ऐं ॿियो असांजो वरी सारी जो बेल्ट आहे, टंडो मोहम्मद खान, बदीन ऐं डिस्ट्रिक्ट ठट्टा, इन पासे। हाणे इन पासे छा आहे, जो टेम्परेचर पूरी सिंध में त मथे आहे, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में टेम्परेचर तमामु ज़्यादा आहे। हाणे इन में माना असांजे जेके सारी जा बेल्ट आहिनि उते टेम्परेचर ज़्यादा थी वियो, ऐं टेम्परेचर ज़्यादा हुअण जे करे असांजे पोलन ग्रेन्स जेके आहिनि, नर ऐं मादी जुज़ा, उहे डिस्टर्ब थी विया, बल्कि उहे सड़ी विया ऐं असांजो दाणो कोन थियो। हाणे असांजो दाणो जेको हिकिड़ो छा हूंदो आहे, उहो ईअं सम्झो त हिकिड़े ॿूटे मां ॿूटो पैदा थियणु, हिकिड़े ॿिज मां ॿिज पैदा थियणु। हाणे जॾहिं असांजो नर जुज़ा, नर ऐं मादी जुज़ा ख़तमु थी वेंदा त उहो असांजो दाणो न ठहंदो। हिकिड़ो इहो सबबु थी वियो त टेम्परेचर ज़्यादा, टेम्परेचर घटि थी वेंदो त बि असांजो जेको आहे इहा खस थी वेंदी ऐं असांजो ॿांझ जेके चऊं इहो असांजो थी वेंदो ऐं असांजा दाणा न ठहंदा, असांजो संग ख़ाली हूंदो। ॿियो सबबु बीमारी बि थी सघे थी, फर्टिलाइज़र जी कमी, भाण जी कमी, पोटाश आहे, जीअं फास्फोरस जा भाण आहिनि, इहे जेकॾहिं असां मतिलबु इन्हनि जी घटिताई थी वेंदी त बि असांजो जेको आहे सारी में दाणो न ठहंदो। वक़्त ते पोखी जे हिसाब सां जेकॾहिं वक़्त ते पोखी न कंदासीं, उन जे हिसाब सां बि थी सघंदा। पाणी जी शार्टेज, जॾहिं असांजो मतिलबु संग निकिरे थो, हीअ सिटो पेनिकल निकिरंदो आहे सारी जो, उहो जेकॾहिं मिसाल असांजो पाणी उन टाइम ते स्ट्रेस थी वेंदो, पाणी न ईंदो त उन में बि असांजी खस थी वेंदो ऐं असांजो दाणो न ठहंदो। हिकिड़ो त ॾिसो, हींअर जेका पोज़ीशन आहे, हिकिड़ो टेम्परेचर वधीक आहे, माना अगस्त खां पहिरियां जेके बि सारियूं निसरियूं आहिनि उन्हनि में तक़रीबन 70% ताईं बि असांखे रिपोर्टूं मिलियूं आहिनि, 70% ताईं एसिडिटी अची वई आहे ऐं उन्हनि में खस थी वई आहे। ॿियो सबबु आहे, तव्हां काइंडली पंहिंजे सारियुनि जे फ़सुल में वञो, उते जेको बि तव्हांखे अहिड़ो अछो मतिलबु संग ॾिसण में अचे, उनखे तव्हां खोले ॾिसो त आया उन्हनि में को जीत, को बोरर वग़ैरह त न आहे लॻल। तव्हां पंहिंजे फ़सुल सां वञी ॻाल्हायो, फ़सुल सां तव्हां वेंदो त हीअ ॾिसो, हिन खे बोरर लॻल आहे, हिन में धप थी वई आहे, हिन खे तव्हां ॾिसंदो त हीअ सफ़ा ख़ाली थी वियो आहे, अंदरां हीअ खोखलो आहे, हिन में कीड़ो आहे। ठीकु आहे, हीअ तव्हां हिन जी पोज़ीशन ॾिसो, हीअ खस वारा जेके आहिनि, हिन में वॾे में सबबु आहे, इन जो हल आहे। ठीकु आहे न, जेको बोरर लॻे थो इन जो हल आहे, पर जेको असांजो टेम्परेचर जेको आहे उन जो हल न आहे। उन जे लाइ असांखे मतिलबु टेम्परेचर रेज़िस्टेंट वेराइटियूं पोखणियूं पवंदियूं, टाइम ते पोखी करणी पवंदी। उन खां अलावा जेको आहे न्यूट्रिएंट्स जो उन्हनि जी सही नमूने सां असांखे रखिणो पवंदो, एहतियात करिणो पवंदो, पाणी टाइम ते ॾियणो पवंदो, इहे सबबु आहिनि। पर हाणे असां वटि सिंध में मतिलबु मां सम्झो पाकिस्तान में अहिड़ियूं का बि वेराइटी न आहे जेका मतिलबु टेम्परेचर रेज़िस्टेंट हुजनि। ठीकु आहे, छो जो टेम्परेचर असांजो 47, 48, 50 ताईं पुॼे थो, पर सारी जे लाइ असांजो जेको आहे दाणे ठहण जे लाइ, स्टिलिटी न अचण जे लाइ असांजो अचे थो मतिलबु 35, 37, 38, छिके 40 ताईं हुजे। 40 खां टेम्परेचर वधंदो त उहा स्टिलिटी अची वेंदी ऐं ग्रेन फार्मेशन कोन थींदी। थैंक यू। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त इनखे लाइक कयो, शेयर कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।